ॾिसो बाबा, मूंखे हर ॻोठ मां सिर्फ़ु 20 नाला ॾियणा आहिनि, इन खां वधीक मां नथो ॾेई सघां। ॻाल्हि ॿुध चेयरमैन, मुंहिंजे ॻोठ जा अध खां वधीक माण्हू बेरोज़गार आहिनि, ग़रीब आहिनि, ऐं कंहिंजा नाला ॾींदोसि। बसि साईं, सरकार जी इहा ई पॉलिसी आहे, पोइ आउं छा थो करे सघां भला। मूंखे अॻु में ख़बर हुई अव्हांजे सरकार जी, ऐं अॻु में ई लिस्ट ठाराए आयो या। साईं ही छा आहे? ही तव्हांजो नालो, उन हेठां तव्हांजे पुट जो नालो, ऐं उन हेठां तव्हांजो नाठी जेको HST टीचर आहे, तव्हां उनजो नालो बि लिखियो आहे। अरे बाबा, हे त सॼे तव्हांजे खानदान जा नाला आहिनि। अव्हांखे खपनि 20 नाला, त पोइ आउं छा करियां, कंहिंजा नाला लिखां? ऐं सॼो ॻोठ वेड़ाईंदोसि त कोन? हा साईं, सही था चओ। काउंसलर साहब, तव्हां नालनि जी लिस्ट आंदी? अचे साईं, इहा लिस्ट वठो। सभिनी खे ख़ुशि करे आयो आहियां, ऐं जेके टिक थियल नाला आहिनि इन में मुंहिंजो बि नालो आहे। इन्हनि मिड़ी नालनि जी पारत अथसि। बसि यार, करियो त ॾाढी पिया, पर छा करियां, आउं आहियां मजबूर। साईं सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं वॾेरा साईं ख़ुशि आहियो? साईं काउंसलर साहब ख़ुशि आहियो? साईं चेयरमैन साहब, ॿुधो आहे त तव्हां लिस्टूं पिया ठाहियो जंहिंमें राशन बि मिलंदो, पैसा बि मिलंदा। अरे बाबा, असां लिस्टूं ठाहियूं कोन पिया, वठूं पिया। ॻोठ जा जेके वॾेरा आहिनि, चङा मुड़ुस आहिनि, ऐं जेके काउंसलर आहिनि, उहे लिस्टूं ठाहिनि पिया। तव्हीं वञी हुननि वटि पंहिंजा नाला लिखायो। हिते छो आया आहियूं बाबा? साईं, वॾेरे साहब वटि वियसि, वॾेरे साहब चयो त तूं मुंहिंजे राॼ जो न आहीं। काउंसलर साहब खे चयुमि त चई तूं मुंहिंजे हद में न आहीं। हाणे आउं केॾां वञा? ग़रीब मिसकिन माण्हू, मज़दूरियूं बंदि, घर में राशन कोन्हे। हाणे त कुझु बि न आहे। बाक़ी इहा हुकूमत जा ऐलान ॿुधी हाणे त असां बेहाल थी विया आहियूं। ॾिस सिलू, तूं इहे राग मुंहिंजे अॻियां न ॻाए। आउं मजबूर आहियां। मूंखे काउंसलर, ॻोठ जा वॾेरा ऐं चङा मुड़ुस जेके नाला ॾींदा, आउं उहे ई लिस्टूं अॻियां ॿुधाईंदुसि। बसि साईं, मालिक तव्हांखे हिन सीट ते विहारियो आहे, हिन कुर्सी ते विहारियो आहे, तव्हां त घटि में घटि इंसाफ़ करियो न। तूं चवें सही थो, पर हिन ॻोठ जे चङे मुड़ुसनि ऐं काउंसलर जे करे अॼु आउं हुन मुक़ाम ते आहियां। आउं हुननि जे ॻाल्हियुनि खां ॿाहिरि नथो निकिरी सघां यार, छा करियां? साईं चेयरमैन साहब, वॾेरा साईं, काउंसलर साहब, कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ करियो, उन मालिक खां ॾिजो जंहिंजे हथ में तव्हां सभिनी जी जान आहे। तव्हां ॾिसो, हिन मामूली वबा पूरी दुनिया खे ॾोड़े छॾियो आहे। अमेरिका जहिड़ो सुपर पावर मुल्क, उन बि उनजे अॻियां गोॾा खोड़े छॾिया आहिनि। अरे साईं, हिन वक़्तु त ॾुखी इंसानियत जी ख़िदमत करियो। मौत असांजे सिर ते आहे, पर असां अञा बि पंहिंजा पेट पिया भरियूं। उन मिसकिननि खे कोन था ॾिसूं, उन ग़रीबनि खे कोन था ॾिसूं, उन सफ़ेद पोश माण्हुनि खे कोन था ॾिसूं जेके वीचारा कंहिंजे अॻियां हथ बि कोन था टंगे सघनि, उहे कंहिंखे चई कोन था सघनि। माऊं पंहिंजे बच्चनि जूं बुखूं ॾिसी, बदहाली ॾिसी पाण खे फांसीअ जे फंदे ते लटकाए छॾियूं। साईं, हथ ॿधी तव्हां सभिनीनि खे गुज़ारिश थो कयां त अगरि सरकार इहा मदद नथी करे सघे, एतिरी आवाम खे नथी पुॼी सघे, तव्हां सरंदीअ वारा आहियो, तव्हां पुॼत वारा आहियो, तव्हां सभु गॾिजी बि पंहिंजनि जी ख़िदमत कंदा। पाक परवरदिगार हीअ वबा उतारींदो असांजे मुल्क तां, हिन दुनिया तां। भेटाई सरकार चयो आहे न त साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सभु आबाद कयो।